अवामी आवाज़ मीडिया ग्रुप हैदराबाद रीजन के ज़िलनि दादू, बदीन, थरपारकर, उमरकोट, सांगड़, नवाबशाह, जामशोरो, मटियारी, ठठो, सजावल, मीरपुर ख़ास, टंडो मोहम्मद खान, टंडो अलायार ऐं हैदराबाद के समूरनि नुमाइंदनि जी गॾिजाणी डिप्टी एडिटर नासिर खटक ऐं रेज़िडेंट एडिटर इकबाल मल्ला जी सदारत में हैदराबाद प्रेस क्लब में थी गुज़री। गॾिजाणीअ में चीफ रिपोर्टर इम्तियाज़ चांडियो, सीनियर रिपोर्टर मक़बूल मल्ला, अतीक मल्ला, एजाज़ चांडियो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर राज़िक डिनू खोसो, शबीर भट्टी, अज़ीज़ मलक, इलियास थरी, गाज़ी बजीर ऐं ॿियनि शिरकत कई। गॾिजाणीअ में अवामी आवाज़ मीडिया ग्रुप खे सगारो बढ़ाइण जो वचन वरजायो वियो। सोशल मीडिया जे अचण खां पोइ मीडिया चेंज थी वई आहे। जेके सहाफ़ी तहक़ीक़ाती रिपोर्टिंग कंदो उहे पंहिंजे सहाफ़त में ज़िंदा रही सघे थो। असांखे ओवरऑल जाइज़ो वठिणो आहे त हिन वक़्तु मीडिया जी सूरत हाल छा आहे ऐं असांखे छा करणु घुरिजे। अॼु जॾहिं असां वेही ॻाल्हायूं था पिया तंहिं वक़्तु मुंहिंजा सहाफ़ी साथ जा साथियो 8000 जर्नलिस्ट पंहिंजूं नौकरियूं विञाए चुका आहिनि। असां अवामी आवाज़ मीडिया ग्रुप ज़रिए उन्हनि माण्हुनि जा जेके दर्द आहिनि उन्हनि खे त रिपोर्ट कयूं था, पर छा आहे वाक़ा करणु वसमूं ॿुधणु कमु बरोच जो त हाणे रियासत जो कमु आहे। पर असां पंहिंजे कलम जी जेका जंबश आहे माण्हुनि जा जेके दर्द आहिनि, छो त असांजो कलम न विकियो आहे न विकामबो। अवामी आवाज़ अॼु ॾींहं ताईं सिंध जे माण्हुनि जे जेकी मालिकी जी कमिटमेंट कई आहे उन कमिटमेंट ते अॼु ॾींहं ते अवामी आवाज़ पूरो लही रही आहे ऐं वॾी दिलेरी ऐं बेबाकी सां अवामी आवाज़ जेको कास खयो आहे उहो यकीनन सारा जोॻो आहे। सिंधी जेका क़ौम आहे उहो वॾो एतमाद करे थी, उनजे करे थी त अवामी आवाज़ जहिड़े तरीक़े सां जेका इशूज़ हाईलाइट करे थी ऐं असांजा जेके इदारा उन ते जेको नज़र रखियो वेठा आहिनि त उनजे करे असांखे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वधीक जेके असांखे उन इदारे सां गॾु बीहण सां गॾोगॾु कुझु जेके कमियूं कोताहियूं आहिनि उन्हनि खे बहितर करणो पवंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।